एक ॿी अहम ख़बर खां के आगाह कई पिया। SSP खैरपुर गैर हाज़िर 36 पुलिस एहलकारनि समेत 360 एहलकारनि जूं पघारूं बंद कयूं आहिनि। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। SSP खैरपुर गैर हाज़िर 36 पुलिस ऑफिसरनि समेत 360 एहलकारनि जूं पघारूं बंद करे छॾियूं। SSP डॉक्टर समीउल्लाह सूमरो 9 इंस्पेक्टर्स, 17 सब इंस्पेक्टर्स, 12 ASI समेत 360 एहलकारनि जूं पघारूं बंद कयूं आहिनि। इंस्पेक्टरनि में अब्दुल वाहिद चांडियो, अब्दुल रज़ाक थेबो, अकबर अली खोसो, लुत्फुल्लाह शाह, मंसूर अली निज़ामानी, निसार अहमद मरखंड ऐं ॿिया शामिल आहिनि। सब इंस्पेक्टरनि में इफ्तिखार अहमद चाचड़, एजाज़ अली कांधड़ो, मोहम्मद सलीम दायो, मोहम्मद अमीर पठान, ज़ुल्फ़कार अली चाचड़ ऐं ॿिया शामिल आहिनि। SSP पारां DIG इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी CPO कराची, DIG पुलिस सखर खे लेटर जारी कयो वियो। SSP खैरपुर गैर हाज़िर 36 पुलिस ऑफिसरनि समेत 360 एहलकारनि जूं पघारूं बंद करे छॾियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं खैरपुर मां आवाज़ जी रिपोर्टर शकील जामरी खां। जी शकील, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, खैरपुर जे SSP डॉक्टर समीउल्लाह सूमरो जेको आहे खैरपुर पुलिस में ड्यूटी कंदड़नि तरफ़ां जेका उनजी ऐप हूंदी आहे पॉइंट में उहा न करण ते कावड़ जो इज़हार कंदे खैरपुर पुलिस में कम कंदड़ 9 इंस्पेक्टरनि, 17 सब इंस्पेक्टरनि समेत 360 एहलकारनि जूं पघारूं बंद करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। जिन जूं पघारूं बंद कयूं आहिनि उन्हनि में इंस्पेक्टर जो उहिदे ते कम कंदड़ अब्दुल वाहिद चांडियो, अब्दुल रज़ाक थेबो, अकबर अली खोसो, लुत्फुल्लाह शाह, मंसूर अली निज़ामानी, निसार अहमद मरखंड, हुजूर बख्श महर, सैयद गयासुद्दीन शाह राशिदी ऐं एजाज़ अली वसाण शामिल आहिनि। जॾहिं त सब इंस्पेक्टर जे उहिदे ते कम कंदड़ इफ्तिखार अहमद चाचड़, एजाज़ अली कांधड़ो, मोहम्मद सलीम दायो, मोहम्मद अमीर पठान, ज़ुल्फ़कार अली चाचड़, माशूक अली जामड़ो, रफ़ीक अहमद सूमरो, सरफराज अहमद खोसो, हुसैन बख्श रिंद, ताज मोहम्मद शर, गुल हसन सूमरो, फयाज़ अहमद अब्बासी, अर्ज़ मोहम्मद पीराणो खान ऐं ॿिया जेको आहे शामिल आहिनि। उन हवाले सां SSP खैरपुर जो चवणु आहे त ड्यूटियुनि में ग़फ़लत कंदड़ पुलिस एहलकारनि खे जेको आहे बख़्श न कयो वेंदो ऐं उन हवाले सां जेको आहे हिन DIG इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ऐं CPO सिंध कराची ॾांहुं पिण लेटर जारी करे छॾिया आहिनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शकील अपडेट करण लाइ।